वालेकुम। जीअं त असांखे इलियास चयो त वीडिया न बनायो, पर इलियास पाण वरी भी कल साईं हाजी सिकी लदो ऐं आरब उन सी वीडिया बन रहा आहियूं ऐं वधीक वीडिया अॼु मुंहिंजो काको आहे कादिर बश्क ऐं अज़ीज़ जेके ख़ासि तौर ते उन जा चमचा बि आहिनि। सम्झो अॻियां पोयां हुनजे हलण वारा उनखे चया आहियूं उन वीडिया बनाया आहिनि। उहे वीडिया मूंखे किन दोस्तनि लिंक ते मोकिलिया आहिनि, मूं ॾिठा आहिनि। वीडियो में तमामु ग़लति बयान आहे। हू पंहिंजो हक़ु घुरियो, ॼाणनि बि कोन था, हुन खां डिॼनि बि था। हाणे असां हक़ु घुरियो आहे, असां पंहिंजा मामा मूंसां उथी बीठा आहिनि, असां हक़ु घुरियो आहे। असां बि वॾेराणे घर जा आहियूं, को मिड़े ॻाल्हि कोन्हियूं। वॾेरे फैज़ूअ जा पोटो ई आहियूं, हू बि सम्झो हुनजा भाउ जा पुट आहिनि। हाणे ग़लति त असीं कोन्हियूं, असीं पंहिंजो हक़ु घुरूं था। हक़ जी माना सॼे राज खे ख़बर आहे। तंहिंखां बावजूदि राज फ़ैसिलो कयो, तंहिंमां असांजो मामू टुप ॾेई उछी वियो। फ़ैसिलो को बि थियल कोन्हे। इलियास संसदो कूड़ पियो ॻाल्हाए। इन कूड़ खे माना असां मुंहं तोड़ जवाबु ॾींदासीं। जेको कूड़ कनि पिया टुप असांखे पसंदि कोन्हे। असां थी मुंहं त अची न, असां थी ॻाल्हाइनि न। अॼु ताईं न इलियास फ़ोन कयो, न मुंहिंजे काके अज़ीज़ फ़ोन कयो, न कादिर बश्क फ़ोन कयो। मूंखे फ़ोन करे चवनि बाबा असां कीअं बि कयो जान थियो या न थियो, पर असां त हली था अचनि या फ़ोन कनि। हली जी परे ॻाल्हि आहे, हू फ़ोन बि कोन था कनि, ख़ाली वीडिया पिया बनाइनि। इहे वीडिया माना तमामु कूड़ आहिनि, कूड़ी ॻाल्हि ख़बर कूड़ी पिया सिधी साईं सिधी हलाइनि। साम्हूं असांखे अची वीडिया असीं वरी बि बनाईंदासीं, मसइलो कोन्हे। हुननि असांखे रोकियो त वीडिया न हलायो, पर हाणे असां वीडिया बनाईंदासीं। मलिक असद खां असांजी इहा ई अपील आहे त हो वीडिया न रोकींदा त असीं साईं हाणे वीडिया हलाईंदासीं। मथे तमामु हिन खे छॾण वारी का बि असांजी ॻाल्हि कोन्हे। असीं वीडिया फुल हलाईंदासीं। हीअ ग़लति कनि पिया, ठीकु आहे।